नाज़रीन खबर ने सूत्रों जारी है कलोई खबर नालो खोस्की पुलिस एक डी आग खोस्की शहर में कार्रवाई कंदे साफ़ी गुलाम रसूल खोसो जे भाइटे मुजफ्फर खोसो जे गिरफ्तार करे वटा 90 ग्राम चरस हथ करण जी दावा कई है जडे त उन दस में प्रेस क्लब खोस्की जे साफ़ी मुख्तलिफ प्रेस क्लबन ते एक डी आग एहतजाज जो सॾु ॾिनो हो। खोस्की शहर में साफ़िन सां थियल मुबैना ज़ातियुनि खिलाफ़ एहतजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो वियो। गुलाम रसूल खोसो वाह पठान मुर्तज़ा मला एहसान मला ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे खोस्की पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई जडे त एहतजाज में प्रेस क्लब खोस्की शादी लाज नंढो ऐं प्रेस क्लब कलोई समेत मुख्तलिफ शहरनि जे प्रेस क्लबनि मां आयल साफ़िन एहतजाज कंदे दायंदे चयो त खोस्की खे पुलिस स्टेशन बणायो वियो आहे। खोस्की पुलिस कानून कार्रवाई करण बजाय सियासी माण्हुनि जो वंगार वहण में पूरी आहे। साफ़िन चिटा ॾींदे चयो त अगर साफ़िन ते कूड़ा केस करण ऐं हिसाण बंद न कयो वियो त सॼे सिंध जे साफ़िन खे एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। हिननि SSP बदीन ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए मुलविस एहलकारनि खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।